रमू तोखे मां पंहिंजी धी जो रिश्तो ॾियां थो, पर तूं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मूं पंहिंजी धी खे नाज़नि सां पालियो आहे, उन जो वधि में वधि तोखे ख्यालु रखणो पवंदो। छा ख़बर, तव्हां बिल्कुलु परेशान न थियो, तव्हांजी न्याणी सम्झो मुंहिंजी न्याणी आहे। हाँ रमो छा थो चई? अदा ख़बर आहे रमो ई ॻाल्हियूं दिलि में न कजे, हिनखे घणी ख़ुशी आहे तॾहिं बि फिले। ठीकु आहे मामा, तारीख़ जो चईसि न, तारीख़ जो। अदा ख़बर आहे मुंहिंजी सम्झ में तारीख़ ॿधी छॾियूं। तारीख़ जी कहिड़ी तकड़, तारीख़ूं पिया ॿधंदासीं। बाबा तारीख़ ॿधो तारीख़। छा ख़बर, तारीख़ ॾियो जेका तव्हां चवंदव, तव्हांजी जेका बि डिमांड हूंदी उहा असां पूरी कंदासीं, तव्हां तारीख़ ॿधी छॾियो। ठीकु आहे रमू, तव्हांखे बि तकड़ आहे, छोकिरी मुंहिंजे खे सबुर न आहे। पोइ ठीकु आहे, मथे महीने जी 15 तारीख़ था ॿधूं। अदा का इहा सही तारीख़ आहे? हा इहा सही आहे पुट रमो, इहा सही आहे न? हा मामा, सही आहे। अदा मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजे करे उदास थियो आहीं। तूं इहो पियो सोची त मुंहिंजी शादी थी वेंदी ऐं हीउ घर छॾे वेंदे मां, तोखे मुंहिंजी यादूं सताईंदियूं, तूं कंहिंसां विढ़ंदे कंहिंसां खेॾंदे। अदा तूं परेशान न थी, मां महीने में 2-3 चकर लॻाईंदमि, तोसां मिलंदमि, ऐं जॾहिं मां हिते ईंदमि पाण खूब रांदि खेॾंदासीं, खूब मस्ती कंदासीं। परते थी तोखे केरु यादि कंदो, मूंखे कलाक थी वियो, मूंखे बुंबड़ी नथी पकड़जे, तुंहिंजूं ई ख़बरियूं ॿियूं। अभी मजा आएगा ना भिड़ो। हाँ आया ही, हाँ बी मां ट्रुपी दी अचां। हाँ छोई भी तो टपी आई भी तो मां बाबा आगे बुधाया। पुट रमू, मां तोसां कयल वाइदो नथो निभाए सघां। मुंहिंजी धी तुंहिंजी मंग अलाए कंहिंसां भॼी वई, ॿिन्हिनि जो कारो मुंहुं करे वई। सही ॿुधा, टेंशन न वठ चाचा, एॾियूं परे तारीख़ूं रखंदे कीअं पोइ कमु हलंदो। मां ई हुनखे भॼायो, सैंडल विसरी उहो खणण आयुसि, दुआ कजां। हाँ